डैरकी मावा खे ख़बर ॾींदा हलूं त वापारी सतन कुमार जे क़त्ल केस जो जवाबदार आज़ाद थियण बाद धुरियुनि में छिकताण पैदा थी वई। 6 महीना अॻु क़त्ल थी वियल वापारी सतन कुमार जे क़त्ल केस जा जवाबदार आज़ाद थियण ते धुरियुनि में छिकताण वधी वई आहे। मक़तूल सतन कुमार जे भाइटे दिलीप कुमार जी फरियाद ते 4 ॼणनि खिलाफ़ मौतमार धमकियुनि जो केस दाख़िल कयो वियो। केस में बशीर महर, बरोच महर, शाह मीर महर समेत 4 ॼणा नामज़द कया विया हुआ। महर धुर इल्ज़ाम हयो त पुलिस अटाला घरनि ते काह करे औरतनि ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। 3 ॼणनि खे खंबी गुम कयो। दिलीप कुमार मूजिब महर धुर जा माण्हू असांखे क़त्ल करणु चाहिनि था। असांजे प्लाटनि ऐं पेट्रोल पंप ते कब्ज़ो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।